अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद क्या तो अवां सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। आऊं आहियां अवां जो पंहिंजो सजा हुसैन हकड़ो। अॼु मां हे तयारु लॻो पियो बंबा लॻो पियो मां काॾे थो वञा तव्हां ख़बर आहे। मुंहिंजी शादी खे 2 महीना गुज़री चुका आहिनि। मुंहिंजो यार आहे सैयद नदीम रज़ा बुखारी उर्फ़ पोपट खान। उन मुंहिंजी 2 महीननि खां पोइ शादी जी दावत कई आहे। छो एॾी लेट कई अथई, छाजे करे कई अथई? सो अॼु मूंसां तव्हां गॾु हुजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटण खे दॿायो। अचो मुंहिंजी 2 महीननि खां पोइ छो दावत कई आहे नदीम सां, अचो मूंसां गॾु हलो पुछूं। संगत जीअं त मां घरां निकिरी आयो आहियां, हाणे वञा थो पंहिंजे यार नदीम रज़ा बुखारी ॾे उर्फ़ पोपट खान ॾे। तव्हां मूंसां गॾु हुजो ऐं हुन खां पुछूं था त 2 महीननि खां पोइ छो दावत कई अथई। अचो। मुंहिंजे यार जो घरु मूंसां गॾु ई आहे 2-3 घिटियूं छॾे, माना चोथीं घिटी में हुनजो घरु आहे। मां पंधु इन जे करे वञा थो, न स्कूटर आहे न कार आहे। अचो अचो। आख़िरकार संगत मां नदीम शाह जे दर ते पहुतो आहियां। नदीम शाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। न हे तूं 2 महीननि खां पोइ कीअं दावत कई आहे मुंहिंजी तूं? कावड़ के छा अंदर था न अंदर ॿुधायां हल हल यारे हे ताम त वॾा कराया जी उस्ताद। माण्हू ई मोतबर आहे, ताम तो लाइ भला तयारु कराया हुआ। पर कावड़ मूंखे वॾी हुई। 2 महीननि खां पोइ तूं मुंहिंजी दावत जली अथो यार। मां 2 महीननि खां पोइ तॾहिं करे तुंहिंजी दावत जली। मां जुम सजाद मखणी खे ॿिया दावत कंदा, कोई मुर्गी खाराईंदो, कोई मच्छी, माना हर आइटम सजाद मखणी जो खाधल हूंदो। हेॾे बरो घटि ॾींदो, इन करे मां तोखे देरि दावत कई। मां तूं ख़ुशि घटि थी बरो, मां तोखे ॿीण ते ॾींदुमि। हाणे मुंहिंजो मादो ठही वियो आहे खाई खाई। माना न छॾी इहा ख़बर हूंदी त पहिरीं दावत मां कयां आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾा ताम करायो। हा मज़े साण खा, मता गिरा न चढ़ी वञे। कहिड़ा खाई कहिड़ा खावां? साईं खायो न, तव्हांजे लाइ तयारु करायां। चांवर बि अथव। साण घटि थी, पहिरियों मां भाई मानी दंत ते खाईंदुमि। पाणी अचे साईं पाणी। संगत मुंहिंजी कावड़ लही वई। हिन चवनि जेको 2 महीननि खां पोइ मुंहिंजी दावत कई आहे, पर ताम वॾा रज़ा। पाणी पाणी हाली बि अबा बि पाणी बि खाऊं था, पीऊं था। वाह वाह। मां एलपी में खाईंदो आहियां। हे मच्छी आहे उस्ताद? हा साईं मच्छी आहे, ख़्याल सां खाईंदा आहियूं, कंडो न फासे। कंडो फासे ई मुंहिंजो तजुर्बो आहे। हा संगत तव्हांखे सखणी सलाह हुजे, खाओ त सलाह वठो। हितां हाणे कीअं खारायां तव्हांखे? काथे मिलिया ते तव्हांखे बि खाराईंदो हे। हा छा खाराईंदा? हाली तव्हां मज़ो वठो। अंब थोरा खटा आहिनि ऐं मौसम सही हाणे बसि पाण मिठा ॾिए। पहिरियों अंब आहिनि न साईं? हा मौसम न अथनि। चकू बि आहे। अंब खाधा? अंब हिकिड़ो खाई सभु खटो आहे। सही लॻा पिया आहिनि साईं। इहे चए बाछी यार कहिड़ी VIP दावत कई अथई, अहिड़ी दावत मां किथे बि न खाधी आहे। टीकर ॼाण थोरी। छा चयो साईं? मां चयो दावत हिन भली कई आहे सफ़ा। हे मच्छी साईं, केलो हे चकू हे पकुआ हे भिंडी। संगत यार तुम बि त खा न। न साईं मां ज़ाल को बग़ैर न खाईंदो। उहा त मूंखे ख़बर आहे तुंहिंजी वॾी दिलि आहे ज़ाल सां। अलाए ज़ाल को बग़ैर न खाईंदो आहे। बोतल हा हे छा आहे? हे हरदाल आहे। हे हरदाल। वाह वाह मज़ो अची वियो संगत। मां सम्झां थो तव्हांखे बि मज़ो ईंदो हूंदो। तव्हांजे वात में पाणी वांदो हूंदो। टिकी साईं पर टिकी पई। हा साईं तव्हां में न रहियो। बोतल साईं तकड़ आहे। हे साईं बोतल। मां चांहि जो शौक़ीन आहियां, तूं बोतल छो कई? चांहि बि तयारु आहे साईं, पहिरियों तव्हां बोतल पीओ पोइ वरी चांहि तव्हांखे पीआयूं था। अदा हिन यार मुंहिंजी ख़िदमत कई आहे, दावत कई आहे। हिन ॿी शादी कई न, वाइदो आहे मां जेको आहे दावत कंदुमि। छो मां ॿी शादी कयां? न कंदे? मां ॿी शादी न कंदुमि, पर मां सम्झी वियो आहियां तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी दावत इहा थी। ॿियो न कंदे? अरे संग जेको न ॾाढो खाए थो, घुमाए थो बसि। ॾिसो था पहिरीं ऐं आख़िरी। संगत उमेदु कयां थो असांजो हीउ वीडियो ऐं हीअ साईं जी दावत तव्हांखे वणी हूंदी। जेकॾहिं वणी आहे त लाइक कयो, कमेंट करे ॿुधायो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। इन ई व्लॉग वीडियो तव्हां ताईं मां पुॼाईंदो रहंदुसि। पर गर्मी बि घणी आहे यार, गर्मी ॾाढी आहे। तेसिताईं हाणे असांखे ॾियो इजाज़त।
तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो। अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि रखंदो। वॾी महिरबानी।